पिया पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में ॻाट टोड़ ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि, धरणा हया विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त उमरकोट, टंडो बागो, तलहार, शादीलाज ऐं कुनरी समेत ॿियनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में ॻाट टोड़ ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। उमरकोट, टंडो बागो, तलहार, शादीलाज ऐं कुनरी समेत ॿियनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फ़ौरी तौर ते घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, एहतिजाज कंदड़नि इहो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में ॻाट टोड़ ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। उमरकोट, टंडो बागो, तलहार, शादीलाज ऐं कुनरी समेत ॿियनि शहरनि में महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फ़ौरी तौर ते घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, एहतिजाज कंदड़नि पारां इहो मुतालबो कयो पियो वञे। पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में ॻाट टोड़ ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। उमरकोट, टंडो बागो, तलहार, शादीलाज ऐं कुनरी समेत ॿियनि शहरनि में बि महांगाई ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। महांगाई ऐं पेट्रोल अघनि में फ़ौरी तौर ते घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, एहतिजाज कंदड़नि जो मुतालबो आहे।